वालेकुम सलाम। मां त कॾो को तुंहिंजूं राहूं पे निहारियूं, तूं अचण में देर करे छॾी। बस तो यादि कयो असां पहुची वियासीं। ॿई सफ़ा ठरी पिया आहिनि, खिलनि था। छा चई छोरा? मां चवां थो घोट लाइ सेज विछायां। इहा तकलीफ़ न कर मुंहिंजा बच्चा। जॾहिं दिल्ली तोखे ॾिनी आहे त बाक़ी तकलीफ़ूं कहिड़ियूं? मां सदको मूं कुर्बान वञो पंहिंजी कुंवार तां। हथो मथो पोढ़ा था पणजनि। छोरा चङो ॻाल्हाए इज़त भरियो त कयां न बेइज़ती। ॿार आहे हिन जो ॻाल्हाइण मूंखे बुरो कोन थो लॻे। हाणे जल्दी कर, वञ चांहि तयारु करे अचु। हाज़िर हाज़िर करे थो वठां। न तव्हांखे न आया मुंहिंजा सॼण, ही नौकर बीहारियो आहे न तव्हांजे ख़िदमत जे लाइ। पुफी हाणे मां नौकर बणिजी वियुसि। अबा वॾनि जी ख़िदमत कंदे रब तोखे इहो अजर ॾींदो, तुंहिंजी औलाद बि सालियत थींदो ऐं तुंहिंजी ख़िदमत बि कंदो। जॾहिं तव्हां पोड़ा असांखे वारो ॾींदो त असां शादी कंदासीं न। शादी न कंदासीं त पोइ औलादी कीअं बणबासीं? हे छोरो त वॾो थो ॻाल्हाए पियो। तूं सब्र कर, इनखे सेखत ॾियणी पवंदी। नाराज़ न थी पुफी, कयां थो चांहि। ॿियो हुकुम? मां सॼण सां रूह जी रिहाण कयां थी, तूं जल्दी करे वठ छोरा। ॿियो ॾियो हाल अहवाल, तव्हांजी तबियत कीअं आहे?